सिंध असांजी माउ, सिंधु असांजो साह मुहिम ते जारी तहरीक जे नए मरहले में सिंध जे शाहराहनि ते धरणा जारी आहिनि। सिंधु दरिया मां गैर क़ानूनी तौर ते 6 कैनाल कढण जे मंसूबे ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़े ख़िलाफ़ SDP जी तहरीक सिंध जे झरझंग खे जाॻाए छॾियो। कैनाल समूरा नामंज़ूर। सिंध जो पॉपुलर नारो बणिजी सिंधी अवाम जे सियासी मज़ामत जो ओञाण बणिजी अॻियां अची वियो आहे। SDP सिंध जी पहिरीं पार्टी आहे जे पंजाब ॾांहुं रस्ता बंदि करण जी शुरूआत कंदे बबरलोह बाईपास, सखर हटड़ी बाईपास, हैदराबाद ऐं सकरन बाईपास ते धरणा हणी हिक तरफ़ पंजाब जी रसद बंदि कई, ॿिए तरफ़ मुल्क जे असुल हुक्मराननि खे इहो पैगाम ॾिनो त अवां असांजी शहरग सिंधु दरिया खे बंदि कंदा त असां 6 करोड़ सिंधी अवां जी मुआशी शहरग नेशनल हाईवे के बंद करे अवां खे मुआशी तौर मफलूज बनाए छॾींदासीं। अभी आपको बताएं कि चेयरमैन सिंध तरक्की पसंद पार्टी कादिर मक्सी की क़यादत में कौमी शाहरा खैरपुर बबरलोई बाईपास पर धरना दिया गया। डॉक्टर कादिर मक्सी का कहना था कि आज का धरना दरियाई सिंध से मुजव्वज़ा कैनाल्स निकालने के खिलाफ एहतजाजी तहरीक का आगाज है। कौमी शाहरा खैरपुर बबरलोई बाईपास पर जारी धरना 5 घंटे बाद खत्म कर दिया गया, जिसके बाद ट्रैफिक की रवानी बहाल हो गई। इस मौके पर चेयरमैन सिंध तरक्की पसंद पार्टी डॉक्टर कादिर मक्सी का कहना था कि दरियाई सिंध का पानी हजारों साल से सिंध को सैराब कर रहा है। दरियाई सिंध यहाँ के लोगों की शहरग है, इसे बंद करेंगे तो 6 करोड़ इंसान मर जाएंगे। उन्होंने कहा कि एहतजाजी तहरीक का दूसरा धरना हैदराबाद पानी के खिलाफ हिकिड़ो रेफरेंडम है त कैनाल नामंजूर आहिनि। जेकॾहिं हुकूमत ज़बरदस्ती कैनाल ठाहींदी त ही मुल्क हलणु ॾुखियो थी पवंदो। पीपल्स पार्टी सोचे, शहबाज शरीफ सोचे ऐं इस्टेब्लिशमेंट सोचे। सिंध जी पहिरीं पार्टी आहे जे पंजाब ॾांहुं रस्ता बंदि करण जी शुरूआत कंदे बबरलोह बाईपास, सखर हटड़ी बाईपास, हैदराबाद ऐं सकरन बाईपास ते धरणा हणी हिक तरफ़ पंजाब जी रसद बंदि कई, ॿिए तरफ़ मुल्क जे असुल हुक्मराननि खे इहो पैगाम ॾिनो त अवां असांजी शहरग सिंधु दरिया खे बंदि कंदा त असां 6 करोड़ सिंधी अवां जी मुआशी शहरग नेशनल हाईवे खे बंदि करे अवां खे मुआशी तौर मफलूज बनाए छॾींदासीं। SDP कराचीअ में गवर्नर हाउस जे अॻियां हज़ारे माण्हुनि जो एहतजाज रिकॉर्ड कराए वफ़ाक़ ऐं दुनिया खे इहो पैगाम ॾिनो त सिंधी अवां जे कंहिं बि सिंध दुश्मन मनसूबे खे क़बूल करण खां इनकारी आहियूं। सिंध में कैनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ पहिरीं हड़ताल SDP करे आम माण्हुनि खे पंहिंजी तहरीक जो हिसो बणाए तहरीक खे अवामी सतह ताईं खणी आई। ॿिए मरहले में 4 महीननि ताईं ॻोठ ॻोठ, शहर शहर, चौंक चौंक जनाब डॉक्टर कादिर मक्सी साहब जी अॻवानी में एहतजाजी जलसा करे लखे माण्हुनि खे सुजागी मुहिम जो हिसो बणायो वियो। जॾहिं त 24 फरवरी 2025 ते लखे माण्हुनि न सिर्फ़ हैदराबाद जे तारीख़ जी वॾे खां वॾी रैली कढी कैनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग जे मनसूबे खे रद्द कयो, पर साॻे ॾींहं ते सालियानी यौम मादरे वतन जे जलसे आम खे बि सिंधु दरिया जे नाले करे आम माण्हुनि खे नई उमीद ऐं उत्साह ॾिनो। तहरीक जे नए मरहले में टंडू मोहम्मद ख़ान, जेकमबाद, चोड़ जमाली में शानदार धरणा हणी शाहरा बंदि कया विया आहिनि। ही धरणा हर रोज़ लॻंदा रहंदा। सिंधी अवाम खे उन्हनि धरणनि में शिरकत लाइ सॾु ॾिजे थो। अचो त पंहिंजे सिंधु दरिया खे बचाइण, पंहिंजे ज़मीनुनि जी मालिकी करण जे लाइ SDP जदोजहद जो हिसो बणिजी दुनिया खे इहो पैगाम ॾियूं त सिंध जा 6 करोड़ सिंधी PP, शहबाज शरीफ ऐं कंपनी जी हुकूमत जे कंहिं बि सिंध दुश्मन मनसूबे खे क़बूल न कंदासीं।